याद जी साबिती तव्हां कॾहिं ॾिनी आहे कंहिंखे याद जी साबिती या वरी ॿुधो अथव कंहिंखे इन जे बारे में ॻाल्हाईंदो बि न न मूं बि कान ॿुधो मूंखे बि विश्वास कान थे आयो त याद जी का साबिती थी सघे थी पर जॾहिं कमलेश मुरजाणीअ मूंखे हीअ कहाणी ॿुधाई आप बीती ॿुधाई तॾहिं त विश्वास थी वियो ऐं हिन टेलीफिल्म जो जनम थियो हीअ कहाणी आहे ॿिनि दिलनि जी प्यार करण वारनि जी जेके विवाह जे बंधन में कॾहिं बि ॿधिजी कान सघिया विछड़जी विया हिक ॿिए खां ऐं हुननि जूं राहूं जुदा थी वयूं नेठि हिकु ॾींहुं हुननि जी मुलाक़ात थी ऐं तॾहिं प्रीतम पुछो पंहिंजे प्रीतमा खां त छा तूं मूंखे यादि कंदी आहीं त चयईंसि हा बिल्कुलु कंदी आहियां मां तोखे पंहिंजे यादि जी साबिती बि ॾेई सघां थी मूं तोखे यादि कयो आहे हरदम हर वक़्तु अजब थो लॻेव न त उहा कहिड़ी यादि जी साबिती हूंदी त ॾिसण न विसारजो सूमर ॾींहुं राति जो 9 बजे असांजे फेसबुक प्रीमियर ते हीअ टेलीफिल्म यादि जी साबिती हिन जी डायरेक्शन कई आहे कमल नाथाणीअ ऐं कहाणी आहे कमलेश मुरजाणी जी पेशकश सिंधी संगत जी सो असीं गॾिजी ॾिसंदासीं पंहिंजे माइटनि खे ॿुधायो दोस्तनि खे ॿुधायो सभिनी सिंधियुनि खे ॿुधायो जीअं गॾिजी करे सिंधियत जो वाधारो थिए अचो त ॾिसूं ही प्रोमो मम्मा मम्मा मूंखे निंड नथी अचे राजू तू मीना कमाल आहे अॼु कीअं गॾिजी एॾनि सालनि खां पोइ हा 7 साल ऐं 4 महीननि खां पोइ गॾिया तोखे इहो बि यादि आहे इहो कुझु त छा यादि कोन्हे तूं हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾे तो कॾहिं मूंखे यादि कयो मूं हमेशा हरदम हर रोज़ सुठा लफ़्ज़ आहिनि कंहिंखे वरी शाइर बणाइण लाइ लॻे थो तोखे मूं ते विश्वास कोन्हे पर जे मां तोखे साबिती ॾियां त पोइ यादि जी साबिती भला उहा छा थींदी आहे छा पीअंदे चांहि या कॉफ़ी भाई चांहि त ज़रूरु पीबी पर साबिती मिलण खां पोइ साबितीअ जी ॻाल्हि तुंहिंजे मन में घर करे वई आहे हा न अञा बि देरि न थी आहे हाणे बि जेको कुझु ग़लति थी चुको आहे उनखे सुधारे सघिजे थो हा राजू सुधारे सघिजे थो भाई साहब जरा जल्दी कीजिए ना प्लीज मैं बड़ी मुसीबत में आ जाऊंगा प्लीज जरा जल्दी कीजिए ना